कराची जे इलाइक़े सरजानी टाउन में हददख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन हथियारबंदनि फायरिंग करे MP मुमताज़ चांदियो जे मुख्तियारकार भाउ एजाज़ चांदियो खे क़त्ल करे छॾियो। मंगोपीर में ऑपरेशन दौरान हथियारबंदनि हददख़लियूं हटाईंदड़ इंतज़ामिया ते फायरिंग करे ॾिनी। मुख्तियारकार एजाज़ चांदियो समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी मुख्तियारकार एजाज़ चांदियो ज़ख़्मनि जी सट न सहंदे इस्पताल में दम धणी हवाले करे छॾियो। पुलिस ऐं रेंजर्स जा वॾा अटाला वाक़े वारे हंधि पहुची विया। वॾे वज़ीर मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वरितो। IG सिंध ऐं कमिश्नर कराची खां रिपोर्ट तलब करे वरिती। कातिलनि खे हर सूरत में गिरफ़्तार करण जो हुकुम। इमरान खान ख़िलाफ़ फ़ौजदारी कार्रवाई लाइ केस जो रेफरेंस ट्रायल कोर्ट हवाले। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान रेफरेंस डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज खे उमाड़े छॾियो। इलेक्शन कमीशन मूजिब ट्रायल कोर्ट इमरान खान ते करप्ट प्रैक्टिस जो ट्रायल करे रेफरेंस इलेक्शन एक्ट जे सेक्शन 137, 170 ऐं 166 तहत उमाड़े वियो। सिंध हाई कोर्ट कराची हैदराबाद में मकानी चूंडू कराइण बाबति केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। IG सिंध मकानी चूंडुनि लाइ पुलिस फोर्स फराहम करण जी ख़ातिरी कराए छॾी। DG रेंजर्स बुक पारां रिपोर्ट पेश। इलेक्शन कमिश्नर पारां पुलिस फोर्स जी घटिताई जो मसइलो हल थियण जी सूरत में 15 ॾींहं चूंडू कराइण जी ख़ातिरी। सुप्रीम कोर्ट जे हुकूमत जी भञकड़ी करे तौहीन अदालत न कई वञे। मकानी चूंडू हिक मरहले में नथियूं थी सघनि त मरहलेवार करायूं वञनि। चीफ जस्टिस अहमद अली शेख जा रिमार्क्स। अदालत केस में MQM जी धुर बणजण ऐं फौरी तौर ॿुधणी करण वारी दरख़्वास्त बि रद्द करे छॾी। कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडू कराइण लाइ तयार आहियूं। 45,000 पुलिस एहलकारनि जी ज़रूरत आहे। पुलिस फोर्स जी घटिताई जो मसइलो आहे। जीअं ई हल थी वेंदो इलेक्शन कराईंदासीं। सिंध हाई कोर्ट खे ॿुधायो वञे मकानी चूंडू तुर्त कराई वेंदियूं। सिंध जे इलेक्शन कमिश्नर एजाज़ अनवर चौहान जी ॿुधणीअ खां पोइ मीडिया सां ॻाल्हि ॿोल। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि CM हाउस में इजलास। बोर्ड मुतासिर इलाइक़नि में इमदादी कमनि जो जाइज़ो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां पार्टी सरबराह खे इमदादी कार्रवाइनि जे हवाले सां ब्रीफिंग। बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जे बोर्ड मुतासिर इलाइक़नि में पाणी तुर्त निकाल करण ऐं घरनि जी अदावत वारी रिथा खे जल्दी शुरू करण जो हुकुम ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त ॿाहिराड़ीअ जे इलाइक़नि में थधि जी शुरूआत थी रही आहे। इमदादी कार्रवाइनि खे तेज़ कयो वञे। मूंखे ख़बर आहे त कंहिं मूं मथां कातलाणो हमिलो कयो। असां मुल्क में कानून जी हुक्मरानी चाहियूं था। उमीद आहे त चीफ जस्टिस आज़म सवाती जो केस ॿुधंदो। PTI चेयरमैन इमरान खान PTI जे जलसे खे ख़िताब कंदे चयो आहे त फ़ैसिला जो वक़्तु आहे। मुल्क खे कानून जी बालादस्ती तरफ़ आणणो पवंदो। मुल्क में ख़ुशहाली आणणी आहे त इंसाफ़ जो कानून लागू करणो पवंदो। जेसीं ताईं मुल्क में इंसाफ़ न थींदो तेसीं ताईं पाकिस्तान एशियन टाइगर बणिजी न सघंदो। तहरीक इंसाफ़ इमरान खान ते हमले वारे केस जी जांच जे हवाले सां सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त जमा कराए छॾी। जांच लाइ जुडिशल कमीशन जोड़ण जी अपील PTI पारां सुप्रीम कोर्ट जी लाहौर, कराची, पिशावर ऐं कोयटा रजिस्ट्री में दरख़्वास्तूं जमा कराई वयूं। शाह महमूद कुरैशी चयो आहे त हुननि इमरान खान ते कातलाणे हमले, अरशद शरीफ़ जे क़त्ल ऐं आज़म सवाती जी वीडियो वारे मामले ते जांच लाइ चीफ जस्टिस खे जुडिशल कमीशन जोड़ण जी दरख़्वास्त करे छॾी आहे। अमरीकी साज़िश वारे बयानीअ खे पुठि ते रखण सां ॻाल्हि ख़तम न थींदी। तव्हांखे जवाबु ॾियणो पवंदो। जंहिं बयानीअ ते सॼे मुल्क में कूड़ ऐं ॾुफेड़ पकिड़ियो, जवाबु ॾियण खां सवाइ रुॻो हथु खणणु काफ़ी न आहे। सुद समाह वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो PTI चेयरमैन इमरान खान जे बरतानवी अख़बार फाइनेंशियल टाइमर खे इंटरव्यू ते रद्द अमल। संदसि चवणु आहे त इमरान खान पंहिंजो कूड़ ख़ातिर आइनी उहिदनि खां आइन जी भञकड़ी कराए मुल्की मुफ़ादनि सां रांदि खेॾंदड़ फंडिड फितने जी ॻाल्हि ॿुधंदड़नि लाइ सवालिया निशान आहे। मुल्क खे तबाह ऐं बर्बाद कंदड़ शख़्स अॼु अमरीकी साज़िश वारे बयानीअ ताईं हथु खणी वियो आहे।
इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई जे धरणे सबब रस्ता बंद हुजण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते आईजी इस्लामाबाद खां रिपोर्ट तलब करे वरिती। चीफ जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾींदे चयो आहे त इस्लामाबाद में कंटेनर ईअं पिया आहिनि जीअं हालतूं ई ॿियूं हुजनि। सुठी एंटी राइट्स पोस्ट छो नथी ठाही वञे, कंटेनर छो था लॻाया वञनि। मोटरवे वफ़ाक़ी सरकार जे मातहत अचे थो, हुकूमत मोटरवे छो नथी खोलराए। इस्लामाबाद जे एहतिसाबी अदालत नैब रेफरेंस में इसहाक डार जी हाज़िरीअ खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर अदालत में पेश एहतिसाबी अदालत संदसि हाज़िरीअ खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर कंदे असासन जी अटैचमेंट ऐं आजो करण वारनि दरख़्वास्तुनि ते जवाब ईंदड़ ॿुधणीअ ते तलब करे वरितो। पीटीआई एमपीए दुआ भुट्टो अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख खां हर महीने 7 लाख रुपया फराहम करण जो मुतालबो करे छॾियो। ॿार जी परवरिश लाइ माहवार 5 लाख रुपया घुर्जनि। घर जे ख़र्चनि तोड़े किराए जी मद में 2 लाख धार ॾिना वञनि। दुआ भुट्टो जो मौक़िफ़ अदालत हलीम आदिल शेख खे नोटिस जारी करे छॾिया। कराची जे कोरंगी वारे इलाइक़े में हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान खे क़तल करे छॾियो। कोरंगी नंबर 5 में हथियारबंदनि मोबाइल फुर करण जी कोशिश दौरान हथियारबंदनि जी फायरिंग में बासित अली मारिजी वियो। मक़तूल नौजवान कोच गुलाम मोहम्मद जो रहवासी हो। दोदापुर वेझो हथियारबंदनि फायरिंग करे औरत खे क़तल करे छॾियो। गोलियुनि जो खाज बणिजी वियल अमीर ज़ादी जो लाश पोस्टमार्टम लाइ इस्पताल मुंतक़िल। औरत खे कारिह जे तकरार तां क़तल कयो वियो आहे। इलाइक़े में चोॿोॾ। शिकारपुर में पुल जे वाक़े जा सीसीटीवी फुटेज धरती न्यूज़ खे मिली विया। फुटेजिस में हथियारबंदनि खे दुकान में दाख़िल थिए बिना कंहिं डप जे पुल लुट कंदे ॾिसी सघिजे थो। शिकारपुर में ॾींहं ॾिठे जो हथियारबंद ख़ानगी मोबाइल कंपनी मां 10 लाख रुपया फुर करे विया। शहजाद कोट पुलिस जी कार्रवाई। ख़ानगी बैंक जी गाॾीअ मां 50 लाख रुपया चोरी करे वेंदड़ सिक्योरिटी गार्ड गिरफ़्तार। एसएसपी कंबर सदाम ख़ासकेली मूजिब पुलिस ॻुझी इतला ते छापो हणी जवाबदार नसीर सुहाग जी गिरफ़्तारी अमल में आंदी। संदसि कब्ज़े मां चोरी कयल समूरी रक़म बि हथ कई वई आहे। ऐं कंबरवासी सुरीली आवाज़ जो मालिक कृष्णदास सूफियाणा कलाम ॻाए ख़ैरात वठी बचड़नि जो पेट पालण ते मजबूर। कृष्णदास जो चवणु आहे त ग़ुर्बत सबबु हू ख़ैरात वठी घर जो गाॾो हलाए थो। खेसि ॻाइण जो शौक़ु आहे। केरु महफ़िल में वठी वेंदो त हू फ़न जो भरपूर मुज़ाहिरो कंदो।